टीली जास या माई सुधरंदी कोन जेड़ी छडे व्यस ओड़ी जो ओड़ी आहे इने का मुझे भारन जी खुशी बर्दाश्त ही कोन थी थे ना असल बाहे जण जेड़ी आहे मुखे न तो लगे जो हाकिम खान राजी थिंदो अदा हाकिम भला मुखे जवाब दींदो केड़ी खबर तू परेशान न थी तमाम जल्द अदा हाकिम के राजी करे तुंजे हथन ते मेहंदी लाइंदस आई तोखे अदा हाकिम जी कुंवार बनाए कोई ही ता वापस विंदस मुखे न तो लगे जो हाकिम खान राजी थिंदो एड़ी कुंजे लाए अदा राजी न थींदो अजायो पई तारीफ करी छा है इन में तो में छा हुयो जो अदा दिलावर तो ते मस्त दीवान थी वियो तोखा त कोई लख दफा खूबसूरत है सच्ची हाँ मुझी कुंजे तो जड़ी अदा हाकिम के त लखन में भी कोन मिलंदी एडो मथे ते न चाड़िस त किथे होश मा न निकरी वनी सोनी सदको हाने मां तो वांगुर बिनाया जो पाजी थोड़ी तारीफ बुद्धि करे पाजा कन कढी छिके ते रखा तू जे नखरो करीन त तोखे ठहे तो अल्लाह कंदो त तू जी अदा हाकिम जी मां जल्द शादी कराइंदस वो इन घर आई अति वडे जी पारा त थे मथा बिनिन भाइरन के बढ़ाई करीन ठांगो मां जाना थो तो तू संगत में वही वे But now, yeah, make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. What keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. Oh, yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. You got me like, oh, yeah, I think that we've all had enough. They know that we're calling it wrong. Hey, it's too late to try to go contain it. A generation fueled by creation. We live lives on a small screen nation. We control the airwaves, no negotiation. I refuse to think we need saving. Something good will come from creation. And when we think that the world is too anxious, we'll adapt, evolve, survive and save it. What keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. खाना उन लाइ मां तो तॾहिं अची माफ़ी वठण लाइ तयारु आहियां तू मूं तारींदे मां वॾो कोन थींदुसि खुशबू सफ़ाई में तो पंहिंजे सफ़ाई में मूसा ख़ान जे मथां शाहिदी ॾींदे हा न खान मूं मां इहा उमेद न रख जल्दबाज़ी ऐं जोश मां कमु न वठ खुशबू अञा बि तूं उन माण्हूअ जो साथ पियो ॾीं जेको पंहिंजो कमु कढी तोसां हिकु ॾींहुं बि मिलण लाइ कोन आयो हा हिकु ॾींहुं मां मूसा खान जे करे न पर पंहिंजे दोस्त नजीब जे करे जेकॾहिं तूं नजीब जो सजण आहीं न त तोखे मूसा खान जे मथां शाहिदी ॾियणी पवंदी उन सां मूसा खान नजीब मथां बिर थी वेंदो नजीब खे इहो फ़ाइदो मिलंदो त नजीब ग़लत हथनि मां निकिरी वेंदो ऐं असां बि नजीब मथां कॾहिं बि वांगुरु सिधी कोन कंदासीं ऐं ॿी ॻाल्हि खुशबू हिकु ग़लति माण्हूअ खे वाइखो करण में जेकॾहिं तव्हां मुंहिंजी मदद कई न त ॾुखे वक़्त में ही खान बि तव्हां मां हथ कोन कढंदो ऐं जे अञा बि तव्हां मूसा खान जो साथ ॾिनो तो पोइ तव्हांखे मुंहिंजी दुश्मनी ॾाढी महांगी पवंदी उन खां पोइ तव्हां मां मूसा खान बि हथ कढी वेंदो हा उहो त हथ कढी चुको आहे जल्दी न आहे होशू जल्दी न आहे कॾो को ॾींहुं ऐं राति थधे दिमाग़ सां सोचे वठ सुभाणे मां वरदी वठण लाइ ईंदुसि
मूंसां दादली ॿार हिते ई किराए छॾियो हो। इहो सॼो तोखे बेवकूफ़ करण जे लाइ हुन ड्रामो रचायो आहे। चइबो त डॉक्टरनि कूड़ आहियो ऐं तूं सची आई। हा ठीकु आहे मूंसां, मां ई कूड़ी आहियां, पर थोरो सोच, हिन घर जे मथां कुझु ख़्यालु कर। 2-3 ॾींहं हे मां ॿाहूं थो ॿुधां, 2-3 ॾींहं मुंहिंजो दिमाग़ न छट, मां अॻे ई परेशान आहियां। ज़ीनत खे ॿियो कहिड़ो कमु आहे? मर्द माण्हू भले केॾो बि परेशान हुजे, पर हीअ हुनजी परेशानी न सम्झंदी आहे। अलाह मूंसां जे सिर ॾांहुं ख़ैरु कंदो, औलाद थी पवंदी। अवां वञो, तव्हां जाॾे बि क़दम रखंदो इंशाल्लाह कामयाबी हासिल थींदी। मुंहिंजी दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। सिख ज़ीनत सिख, हिन खां ई अकुल सिख। तोखे मुड़ुस खे परेशान करण खां सवाइ ॿियो कुझु अचे ई थो? हाणे हीअ मूंखे अकुल सेखारींदी। खिल खिल माई खिल, जेतिरो वणई ओतिरो खिल, पर बुरे कम जो नतीजो बुरो ई थींदो आहे। तॾहिं त चवंदा आहिनि त 100 राति चोर जी हिकु ॾींहुं भाॻे जो थींदो आहे। उन ॾींहुं अचण खां पहिरियां ई मां तुंहिंजो कमु पूरो करे छॾींदसि। उहो ॾींहुं ॾिसण तोखे नसीब ई कोन थींदो। मूंखे छॾ, तूं पंहिंजो सोच, पंहिंजो। हिन वक़्तु त मूसा ख़ान परेशानीअ में आहे। जॾहिं मूसा ख़ान जी परेशानी ख़तम थी वई न, त पोइ ॾिसजांइ त मूसा ख़ान जा 2 हथ तुंहिंजे ॻिचीअ में हूंदा। ज़ीनत, तूं पंहिंजे कम सां कमु रख, मूंखे पंहिंजी मर्ज़ी ते छॾे ॾे। मां ॼाणा ऐं मुंहिंजो कमु। न दादरी, हिन घर खे तबाह करण जी मां तोखे इजाज़त हरगिज़ न ॾींदसि। हिन घर में रहायो छा अथई जो हिन घर खे तूं तबाही खां बचाइण पई चाहीं? छा हिन धन ऐं दौलत जी ॻाल्हि पई करे? त मूंखे इहो ॿुधाए त तूं ऐं मूसा ख़ान हीअ दौलत क़बर में खणी वेंदो? परेशानी ख़तम थी वई न, त पोइ ॾिसजांइ त मूसा ख़ान जा 2 हथ तुंहिंजे ॻिचीअ में हूंदा। ज़ीनत, तूं पंहिंजे कम सां कमु रख, मूंखे पंहिंजी मर्ज़ी ते छॾे ॾे। मां ॼाणा ऐं मुंहिंजो कमु। न दादरी, हिन घर खे तबाह करण जी मां तोखे इजाज़त हरगिज़ न ॾींदसि। हिन घर में रहायो छा अथई जो हिन घर खे तूं तबाही खां बचाइण पई चाहीं? छा हिन धन ऐं दौलत जी ॻाल्हि पई करे? त मूंखे इहो ॿुधाए त तूं ऐं मूसा ख़ान हीअ दौलत क़बर में खणी वेंदो? हिन दौलत जा वारस त ख़तम थी विया। हीअ मिल्कियत जेकॾहिं असांखे न त पोइ हीअ मिल्कियत तव्हांखे बि नसीब कान थींदी। हा, इहा त मूंखे बि ख़बर आहे त हीअ मिल्कियत हराम जी आहे। मूंसां बेगुनाह खून वारे हीअ मिल्कियत गॾु कई आहे। इहा न तव्हांखे नसीब थींदी ऐं न असांखे। हराम जी मिल्कियत हराम ई हूंदी आहे। ख़ान 3 ॾींहंनि में मुंहिंजे मथां शाहिद बीहारींदो। शाहिद? हा, इहो ई सोचां पियो त आख़िर इहो आहे केरु जेको मूं मथां शाहिदी ॾेई पंहिंजे मौत खे आवाज़ बि ॾे। असां त पोयां को बि निशान न आहे छॾियो। पोइ इहो ओचितो शाहिद किथां पैदा थियो? किथे तो वारो दोस्त होशू कमज़ोर त न पइजी वियो आहे? थी बि सघे थो। ॾिस न थियो, जेकॾहिं होशू असांजे मथां पइजी वियो त पोइ होशू सां गॾु तोखे बि कोन बख़्शींदो। हा, जेकॾहिं पोइवारी न कंदासीं त पोइ अंजाम इहो ई निकिरंदो। अड़े यार, जेकॾहिं कुझु ॾींहं उथाणे ते रहियो त का वॾी ॻाल्हि त कोन हुई। मूं तव्हांखे पहिरियों ई चयो त होशूअ जी बाबा पोइवारी कयो, पर तव्हां साफ़ इनकार करे छॾियो। त तूं हाणे सां निकिर। इहो सूबेदार न आहे वाहिद, इन तां वॾी बिल मां हुनखे चई थो छॾियां। न रहिस, मां हाणे होशू सां मिलण न वेंदुसि। छो मिलण न वेंदे? कहिड़ो मुंहुं खणी वञा रहिस? कहिड़ो मुंहुं खणी? एतिरा ॾींहं उहो जेल में पे पादर झले, असां हुनजी पोइवारी ई न कईसीं। ठीकु आहे, जेकॾहिं तूं नथो वञे त सुभाणे मां वञी हुन सां मिली थो अचां।
तव्हां होशियो खे मुतमिन करे सघो था। तव्हां होशियो जी पोइवारी छो न कई ऐं एतिरो टाइम तव्हां छो मिलण न वियुसि, इहो तव्हां ई हुनखे ॿुधाए सघो था। ठीकु आहे, मां सुभाणे वञी कोशिशि कयां थो। जेकॾहिं इहो ई शाहिद आहे ख़ान जो, त पोइ हिनखे ॿुधाईंदुसि त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते मेर, कारीगर ते मेर। वो वक्त गुज़री हो मूसा खान, गुज़री हो वो वक्त जेकॾहिं तूं कारीगर आई भली हुज, पर हाणे वक्त असांखे गिरनारी जोगी बणाए छॾियो आहे, जोगी बणाए छॾियो आहे। रांदे सिर ॾेखार हुजे डायरे तोखे चयो हुमे त तूं हितां मुंहिंजे घर मां निकिर, ऐं जॾहिं हितां निकिरे त काथे वञी ॿिए हंधि पंहिंजो थड़ थाव कजांइ, पर न तूं मोटी वरी अचे अज़ाब मुंहिंजे कंध में पई। जेतिरी तो मौजूद छॾाइण जी कंहिं उहो ई मुंहिंजे घाटे में। कहिड़ो अज़ाब आहियां? ॻाल्हि ॿुध, मूं जहिड़ी सहेली तोखे ॿी कान हथींदी। जेकॾहिं तूं चई थी न त आऊं हली थी वञा, मूंखे रहण लाइ इलाही जायूं मिली वेंदियूं, पर यादि रख मुंहिंजे वञण खां पोइ वेठी ॻोढ़ा ॻाड़ींदी, रोईंदी वेठी, यादि वेठी मूंखे कंदी। तूं आ मुंहिंजी दादुली, तोखां सवाइ मुंहिंजी सरंदी न ॻोढ़ा ॻाड़ींदसि। अड़ी छॾ, हल निकुर, कट खाली कर, हल हलण जी कर, हिन खां सवाइ मुंहिंजी रथी सरे। गुलाम कादिर, गुलाम कादिर, इन्हें सुना मूसा मिले भाई, मूसा कौन से भाई, आई तो कुछ भी करता। भाई खेरा ॻाल्हि ॿुध, तोखे जेको कुझु चवणो आहे न मूंखे चओ, पर मुंहिंजी राणीअ खे तूं कुझु बि न चओ, कुझु बि न चओ। राणी त ॾिसेसि, छिकल ॾिसींदासीं ॼण खट ते मेह वेठी आहे। रैणी रैणी अधी खेरा अधी चवंदे न त बि ही मुड़ंदी कान। तूं मर्दा कुछ गैरत कर, छालाए तो इन जे रोब में अची, इन ते रोब कर, थोड़ा भी कुछ है न इन जी गुत कटे हाथ में ॾीस। ओ अधी बस कर वे त बटर ही न भंजी छजाए। वडो आयो अज़ाल जो चापलूस। अच भला बरजलो थी न त हिय माई ता सुनो। हां हां ही कान मुड़दी, लिखे जी अचे ढोलू अचे बड़ा चे त मता के चंगी तरह थी कराया। सुनना तोरे ढोलू च बढ़ के उने सा गड तोखे बंद कर, चाहे कमरे में बंद कर दी सा। हां चलो हरी सोसा हरी ओए कर दी छा चुप करे मारे का खुदाई भी पई वही काला दी चुप करे वे चुप। अम्मा हाणे असांखे घणो वक्त मिलियो आहे, जल्दबाज़ी न आहे करणी, ठारे ठारे खाइणो आहे। बाबा मूसा खान का पहिरें असांखे हिन घर मां ज़ीनत खे कढणो पवंदो। जेकॾहिं ज़ीनत हिन घर मां निकिरी वई न त मूसा खान खे बेवकूफ़ करणु या मारणु को बि मसइलो न आहे। अम्मा मूसा खान खे वधीक कुर्ब ॾियणु शुरू कर ऐं जी में जी चओ, ऐं न में न मिलाईंदीअ तॾहिं मूसा खान तो ते एतबार कंदो। हा बाबा मूंखे ख़बर आहे त मूसा खे कीअं बेवकूफ़ कजे। मूसा खे बेवकूफ़ करणु मूंखे खूब अचे थो, खूब। इहा औरत न बल्कि ॾाहिण थी, मूं हिन सां चङाई करे ॾाढो ग़लति कयो। जेकॾहिं मां मूसा खे मिंथ न कया हा न त मूसा खान उन ॾींहुं दादलीअ खे ऐं सालूअ खे पूरो करे छॾियो, पूरो करे। मूं सोचियो हुयो त इहे ॿई ठोकरुनि खाइण खां पोइ सुधरी वेंदा, पर न, ही ॿई मरंदा मरी वेंदा पर सुधरंदा न। ठीकु आहे खाना, मां शादी ॾियण लाइ तयारु आहियां, पर शादी ॾियण खां पोइ मूं मथां ही केस जेको आहे ख़तमु करायो ऐं ॿाहिरि अचण खां पोइ नजीब ऐं मूंसां को बि प्लान न कयो वेंदो। मां वाइदो थो कयां होशू, पर जेकॾहिं नजीब ॿीहर ग़लती कई त पोइ मां पंहिंजे वाइदे खां आज़ादु हूंदुसि। अलाह भलाई कंदो,
ॿाहिरि अचण खां पोइ नजीब खे मूसा खान जे हथनि खां तमामु घणो परे वठी वेंदुसि। मूं डीएसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे। सुभाणे फ़ैसिलो आहे ऐं डीएसपी साहब तव्हांखे उते पाण सां गॾु वठी ईंदो। ऐं मूंखे एतबार आहे, तो मथां एतबार आहे त तूं पंहिंजो वाइदो ज़रूरु निभाईंदे। बेफ़िक्र रहो खान, ज़ुबान जा कूड़ा असां कोन निकिरंदासीं। पोइ हैदर 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 हाणे हिते छो आयो? पुछी वठो था त छो आयो हुयो। मां तोसां आहियां। पंहिंजी इज़त लाइ हथे तो हर को भॼंदो। पोइ तो छा सोचियो? कंहिंजी इज़त रखंदे? जंहिं मुंहिंजी इज़त रखी हूंदी। सिधी ॻाल्हि ॿुधाए, उछार तूं वञे। मूसा खान ॻाल्हि सिधी आहे, जंहिं जेतिरी पोखी हूंदी ॻणंदो बि ओतिरी। मुंहिंजो हिकिड़ी ॻाल्हि और हिकिड़ो माण्हू हिकु साईं कमु करे ऐं उन सां ई तोड़ लॻे। सुभाणे पंहिंजो वार नई पंहिंजे मथां माण्हू खिलाए जाए, नई वरी मुंहिंजे मथां माण्हू खिलाए जाए। इज़त रहिजी वञे त बहितर आहे। पर इहा ॻाल्हि यादि रखजांइ, तुंहिंजी शाहिदी ॾियण तां मूंखे का हाही कोन ईंदी, बाक़ी तूं पंहिंजे लाइ मसइला पैदा कंदे, पंहिंजे लाइ। अभी फिलहाल तव्हां मूंखे छॾे ॾियो। जॾहिं वक़्तु आयो न त मां पाणी शादी करे वठंदुसि। अदा भेड़ियूं त भाइरनि जी ख़ुशी ॾिसण लाइ ज़िंदा हूंदियूं आहिनि। तुंहिंजे हथनि ते मेहंदी लायां, तोखे मोड़ ॿधी तुंहिंजा सेरा ॻायां। इहा उमेद अलाए कॾहिं खां वठी दिलि में आहे। ज़िंदगीअ लाइ अदा भेड़ियूं त भाइरनि जी ख़ुशी ॾिसण लाइ ज़िंदा हूंदियूं आहिनि। तुंहिंजे हथनि ते मेहंदी लायां, तोखे मोड़ ॿधी तुंहिंजा सेरा ॻायां। इहा उमेद अलाए कॾहिं खां वठी दिलि में आहे। ज़िंदगीअ लाइ केतिरी बा। हा दा तूं पियाणे लव ज़िदत ॾे हिन मुलाण खे इजाज़त त पंहिंजी अखियुनि सां ख़ुशी ॾिसियूं वञनि। अॼु तव्हां पहिरियों सुठो को रिश्तो ताड़ियो, उन ॻाल्हि खे बि सोचे वठंदासीं। अदा रिश्तो मुंहिंजी नज़र में आहे, तूं रुॻी हा कर। केरु आहे? ईअं सम्झ हिकु मोतीअ जो दाणो आहे। मोतीअ जो दाणो आहे पर अंदरों कीड़ो लॻल आहे ऐं सॼो खदल आहे। तीली ॼांस पहुची वई आहे। हाणे किथे थी ॻाल्हाइण जी? अदा तोखे इजाज़त आहे, वरी राति सलाह कंदासीं। पर उहा छोकिरी आहे केरु? तूं ॿुधाए खणी वठ त मां उन बारे में सोचे वठां। चयमि न त तोखे राति ॿुधाईंदसि। अदा इहा ई छोरी बंदूक लॻाई कुझु घड़ी माठ कंदीअ। बंदूक तोखे न लॻे जो मूंखे बंदूक हणण आयो आहे? बस हाणे भॼई बस। तोखे अदी ऐं अदा मनु जे ॻाल्हाइण जी त ख़बर अथई। पोजायो तेज़ छो पई थी? अदा मां तुंहिंजी चङाईअ में आहियां। मूंखे सभु ख़बर आहे त तूं अदा जी चङाई में आहीं। तूं त ट्रुए में विझी तीली ॼण चढ़ी। छा मां हाकिम जी दुश्मन आहियां? हाँ ॿुधाए ॿुधाए। छा मां हाकिम जी दुश्मन आहियां? हाँ ॿुधाए ॿुधाए। छा ॿुधाएं? तूं त मुस्कान वारो बि रिश्तो बिगाड़े आई है, सिर्फ इन्ही करे छो त हाकिम शादी न करे हिन घर मथां सिर्फ तुंहिंजा हुकुम हलंदा रहनि। जेकॾहिं ॿी का आहे न उनखे तूं कीअं बर्दाश्त कंदी है? तो त नंढी भाॼी जो जीअण हराम करे छॾियो आहे। तव्हां पेर ड्रायो अदा जेसी त हे पाण में निबिरी वठनि। मनु तूं चए सच थो, न भाॼाई चुप कंदी न ई मां कुझु अधी खे चई सघां थो। पोइ अचु त असां उता कते हलूं। तीली जे तूं काॾे? बंदूक लॻाई तव्हां पाण में निबिरी वठो, बाक़ी हाकिम जो असां राति वेही सोचे वठंदासीं। छा बि करे अमीना तूं छा बि कंदीअ पर मां सोनीअ जी शादी हाकिम सां कॾहिं बि न करण ॾींदी। अदा हाकिम ऐं सोनी जा पलो मां पाण ॿधंदसि, ॿिन्हिनि जा लाव लाराईंदसि। हुन ॾींहुं तोखे ट्रुए में विझी तीली न ॾिनी त मुंहिंजो नालो बि अमीना न आहे। छो त अमीना सां जे आकड़ कई न सम्झो आहे पूरी थी वई। ॾाढी ॾुख
मानी तो को जो में कणक जी मानी आऊं खाईंदी आहियां मांखे नहीं दिया ना पचाइण कैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे सोचो हमें त हिन माईअ खे का मुसीबत में विझां पर हिन माईअ जा त भाग ई खुली पिया आहिनि कैरा उन पासे मुंह कर दाने दी सेठी दी मानी थी खाया पेट में सूर विच मानी थी खाया पेट में सूर विच दी जा डिसीज है ना तो चाहिए कि नहीं नगे मके न दिसे जा पेट में सूर मके पेजी विंदो पक्को तण न गाला इनके चमीज उन पासे मुंह करे शाबुदी माई खेरा मुझे रानी छा चई पर त मुकर बस कर मुआ रानी चयो डेडर कह जाए जा यको ट्रक ट्रक लायूं बिठवा जेको कम जन्नत के करणो आ ओहे पाण कयूं बिठो आ वते रनाणा कम कंदो मोए पारे के गैरत जो जरो ही कोने सजी गैरत खत्म थी वई थी धोपी वई थी माई खेरा जेको हिन के सावा वो मुखे पो मां हिन जी खिदमत कयां या ये मुंहिंजी खिदमत करे इन तोखे छो तो साड़ थे अरे बुढ़ी न थो मरे पियो गैरत ही विकामी वई थी अन्या तो सड़ंदी है सड़ सड़ तू वरी तो छोरो क्या न है न मके विंजणो आ है न मके बली सड़े सड़ सड़ मां को न थी सड़ा सच थी चवाए गुलाम कादर में गैरत ही कान है अड़ी जग जहान दिसण वारो छा चंदव टोकू कंदव बुडण जेड़ो कंदव अधी खेरा ये घड़ी घड़ी मुखे ताना न दे जेकरे मुखे गैरत आई था मां भी तई होई थी चमा त मोआ कुछ गैरत कर रे मर्द थियो मां चवे तो त मुखे गैरत न दे रहा न त ते छा कंदेस ओ मुके जल्दी बुधा ने छा कंदे ने के खेरा के घर में ठिकाने बाहर कड़ी छड़ी त मां बे और छा कर दूंगा कैरा जे सिर दे खैर हुजे ए 20 साल जो पठू कोन सुधरियो